अॼु असां सां गॾु आहिनि ASP अलीना राजपूत। असां अचूं त इंटरव्यू में शुरूआत कयूं। मुंहिंजो नालो अलीना राजपूत आहे। बेसिकली मुंहिंजो तालुक़ु नौशहर फ़िरोज़ मां आहे ऐं मुंहिंजी रिहाइश हैदराबाद में आहे। मां BBA कई आहे बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में ऐं ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट में MBA कई आहे। मुंहिंजी रिहाइश ऐं पढ़ाई ॿई हैदराबाद में रहिया आहिनि। मुंहिंजा 3 भेण भाउ आहिनि जिन में आई एम दी एल्डेस्ट एंड आई एम दी फर्स्ट CSP इन माई फैमिली बीइंग अ फीमेल। आई एम दी फर्स्ट CSP इन माई फैमिली एंड इन खां अॻु में बिफोर CSS मां नैब में हुयमि एज इन्वेस्टिगेशन ऑफिसर ऐं उन खां पोइ CSS करे मां पुलिस ऑफ कई बिकॉज यूनिफॉर्म सर्विस थी एंड मूंखे हमेशह यूनिफॉर्म सर्विस जो शौक़ु बि हूंदो। दैट इज़ हाउ आई लैंडेड इन पुलिस एंड अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, असांजो पहिरियों सवाल इहो आहे तव्हां खां त पुलिसिंग छा आहे? पुलिसिंग अनलाइक जेको नॉर्मल कंसेप्शन आहे कि माण्हुनि खे जेको सो बेड़ाए रखणु, पुलिसिंग इज़ मेंटेनेंस ऑफ लॉ एंड ऑर्डर इन द सोसाइटी। त माण्हुनि लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करणु ऐं माण्हुनि जे बेसिक राइट्स खे प्रोटेक्ट करणु। कि कंहिंजा बि कोई बि हुकूक जेके उन्हनि खे कॉन्स्टिट्यूशन में कानून में ॾिनल उहे वायलेट न थियनि ऐं अगरि जेके माण्हू शर्त संदनास उन्हनि खे वायलेट कनि था उन्हनि खे कानून जे मुताबिक़ राइटली सज़ा मिले बग़ैर कंहिं प्रेशर जे ऐं टोटल मेरिट। दैट इज़ पुलिसिंग माय। अच्छा, पोइ भला हीअ सभु कुझु जेको तव्हां हींअर डिस्क्रिप्शन ॾिनी आहे पुलिसिंग जी, उनजे बावजूदि बि आवाम जे ऐं पुलिस जे विच में जेको आहे सो ट्रस्ट डेफिसिट जेको आहे उहो वॾो मौजूदु आहे, उहो छो आहे? Because police is largely feared. And like every department, police में भी कुछ एरा fact sheets होता है या public interaction are because maintenance of law and order in a society is very difficult जैसे काफी miscreant होता है। That in a way police has to play sometimes the role that they have with an iron stick कि उन्हें के सख्ती से मुजाहिर करते तो police is largely feared कि मारिंदा ये गलत कम करता है ये शायद मेल प्रैक्टिसेस में इन्वॉल्व होता है। आवाम जो पुलिस से ट्रस्ट ॾाढो घटि आहे। ऑल्सो जॾहिं तव्हां का बि माशरे मां का बि बुराई ख़तमु कंदो त तव्हां यू डील विद दी स्ट्रेटा दैट स्ट्रेटा ऑफ द सोसाइटी जेको हूअं ई क्राइम में इन्वॉल्व आहे। त पोइ उहे हिकिड़ो जनरल ट्रेंड में हूंदो आहे कि भई ये सही माण्हू आहिनि, वर्ड ऑफ माउथ आहे। But I believe it's mostly misconceived and police is largely clear. अगर मानूं जो कि अध पुलिस के बारे में चलना पुलिस सही है वो जैसे थाने आया भी होता है, but still they say police सही है. Once if people start coming to police station, police start react करना normal issues में मुझे ऑफिस में मेरे ऑफिस में senior leadership they will realize that police is not to be feared but police is there to protect them. एक्चुअली हिकिड़ी कहावत आहे असांजे जेको आहे मुआशरे में त न पुलिस की दोस्ती अच्छी न पुलिस की दुश्मनी अच्छी ऐं पुलिस स्टेशन ते केरु अचण बि कोन चाहींदो हूंदो यकीन माण्हू जेसिताईं पुलिस सां हुननि जो रियल टर्म्स में वास्तो नथो थिए त ओसिताईं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कि पुलिस स्टेशन अचण गवारा कोन कंदो। पर उनजे बावजूदि बि पुलिस ते हिकिड़ो स्टिग्मा लॻियल आहे ऐं उहो स्टिग्मा शायदि कुझु रीज़न्स आहिनि जंहिंमें आउं सम्झां थी त उन्हनि जो रस्तनि ते माण्हुनि खे तंग करणु आहे, पोइ चाहे उहा ट्रैफिक पुलिस हुजे या उहा जेका असांजी आम जेका लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करण जे लाइ पुलिस मौजूदु आहे। सो इन तरीक़े सां कुझु न कुझु शयूं बहरहाल मौजूदु हूंदियूं आहिनि। हाणे तव्हां खां इहो सवाल आहे त तव्हां पुलिस में अचण जो फ़ैसिलो छो कयो? हिकु त usually जेको असां इंटरव्यूज़ में चवंदा आहियूं त टू सर्व द कंट्री बट बीइंग अ गर्ल एंड आई वाज द एल्डेस्ट इन द फैमिली त मूंखे उहो यूनिफॉर्म सर्विस थोरो जाम कंदी एंड आई वाज समवेयर द कैंप खां पुछो वाई पुलिस बीइंग अ गर्ल वाई पुलिस त माय सिंपल आंसर वाज वाई नॉट वाई शुड आई नॉट ऑप्ट फॉर पुलिस। छा अहिड़ी कास्ट कैपेबिलिटी आहे जेका हिकिड़े ॿिए जेंडर में आहे उहा वुमेन आहे त वाई नॉट फॉर पुलिस। आई थिंक इट्स इम्पॉर्टेंट and I'm very happy with the choice that I made. रोज़
डेली इंटरेक्शन जेके मुंहिंजी माइंड सां थींदी आहे हुननि जे इशूज़ सां थींदी आहे जेके शायदि असांजे ऑपोज़िट जेंडर खे एतिरी सेंसिटाइजेशन न हुजे आई एम मोर सेंसिटाइज टुवर्ड्स देयर इशूज़ So that is why I believe I opted for police because I thought that somewhere in this department there is a need for women. ये district administration में भी हैं, customs में भी हैं, foreign services में हैं, police में there is very less number of police. And अभी हमारे rate से भी यहाँ there is 500 men and only me. And also in a position to lead. जहाँ पे lower level पे या जहाँ पे inspector level पे नजर पर जहाँ पे leading position पे now there are more previously there were less. That is why I think I opted for it. अच्छा तव्हां सम्झो था त पुलिस में फीमेल ऑफिसर्स जी जेको आहे सो क्वांटिटी या नंबर जीअं इंक्रीज़ थींदो त छा उन्हनि जे लाइ पंहिंजे लाइ उते जेको आहे फील्ड में कुझु जेके आहिनि फैसिलिटीज़ या इहे सम्झो त कंफर्ट ज़ोन उन्हनि जो वधंदो ऐं जेके औरतुनि जा मसइला आहिनि सोसाइटी में उहे घटिजणु शुरू थींदा या उहे कंट्रोल में अची वेंदा बिल्कुल थींदा आई बिलीव थींदा नॉट ओनली इन द डिपार्टमेंट because अगर मां भी कमांडिंग पोजीशन पे आए हैं माई नोट अच्छी थी शी टेल्स मी अ वेरी डोमेस्टिक इशू which I think that male counterparts may not understand that I'll be cognizant of it मात्र ठीक है figure it out but I might face those issues myself secondly मुझे ऑफिस में डेली था ॾिसंदा त ॾाढी मायूं ईंदियूं हुयूं कि मैडम तव्हां मुंहिंजे हस्बैंड खे थोरो सम्झाए छॾियो तव्हां हीअं करे छॾियो अगरि पोइ मेल थो चङो थींदो रहंदो आहे मां तूं घर वञी इहो मसइलो हल कर पुलिस छा कंदी हिते में पर तोखे ख़बर आहे कि नो इफ आई कैन मेक अ डिफरेंस देन आई विल त बिल्कुलु घटि थींदा सीन के माइंड जे अचण सां कनि पिया तव्हां ॾिसो कराची लिस्टन में पुलिस स्टेशन में चाइल्ड केयर रूम ठाहियो आहे हिते वर्किंग मदर जेके पुलिस में पंहिंजा ॿार विहारे सघनि हिते असां प्रिज़नर्स उहे पंहिंजा ॿार साइड ते विहारे सघनि बिकॉज हिकु नंढे ॿार जो त को ॿियो न आहे अगरि हुनजे पेरेंट्स कंहिं ऑफेंस कयो आहे त माइनि जे अचण सां फील्ड में इहे शयूं थींदियूं अच्छा हिकु पुलिस ऑफिसर खे ज़रूरत आहे बहादुरी सां कमु करण खां अलावा उन जी जेका आहे सा पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ पूरी करण लाइ उनखे कहिड़ी तरबियत जे पास मिली थी वञे असांजी बेसिक पूरी ट्रेनिंग हूंदी आहे जेका असांखे इस्लामाबाद में मिलंदी आहे पर इट्स सेम फॉर ऑल ऑफ अस पुलिस में लार्जली तव्हां लॉ एंड ऑर्डर सिचुएशन या कानून त तव्हांखे पढ़ाए छॾंदा आहिनि पर जेको तव्हां फील्ड में सिखंदा न यू लर्न ओनली इन फील्ड तव्हां अंदरि ईंदव यू मेक अ मिस्टेक ऐं तव्हांखे यादि हूंदो त मां पोइ दफ़ा इहा ग़लती की हाणे न करणी त इन दिस डिपार्टमेंट तरबियत त न बट जेके कुझु शयूं जेके मां कोशिशि कंदी आहियां या ट्राए जेको बि मुंहिंजी ऑफिस में हुजे मां हुन सां पाण मिलां ऐं ॿुधां सो आई कैप्ट इट ऑन माई ट्विटर कि मुंहिंजो प्राइम गोल आहे टू बी एक्सेसिबल कि मां हुजां अगरि टारगेट लीवर जी मूंखे कहिड़ी फ़ोन ईंदी आहे त आई पिक इट अप कि मे बी कमु आई आहे जेका हिकिड़े मसइले में आहे एंड शी इज़ कॉलिंग मी विद द लास्ट होप इहा जेका पंहिंजा पर्सनल पैरामीटर्स हूंदा आहिनि पर्सनल आइडियाज़ हूंदा आहिनि पोइ हर कोई इंडिविजुअली फील्ड में एक्सपर्ट कंदो आहे त मुंहिंजो इहो न यू लर्न इन द फील्ड बट यू कीप योर मोरल त मतिलबु तव्हां इहे चई सघो था त इहे सभु जेके आहिनि से ज़िम्मेदारियूं हिकिड़े पुलिस ऑफिसर जो रोज़ाने जी बुनियाद ते उनखे जेके आहिनि से पूरियूं करणु खपनि बिल्कुलु मुआशरे में तशद्दुद जो रुझान हींअर असां वटि जेको आहे सो इंतिहाई दर्जे ताईं वधी रहियो आहे या आई डोंट नो कि असां सोशल मीडिया जे ज़रिए जेको आहे सो उनखे वधीक एक्सपोज़ कयूं पिया ऑलरेडी मौजूदु हो त इन जा छा सबब आहिनि जो हींअर तशद्दुद जेको आहे सो तमामु घणी तेज़ी सां वधी रहियो आहे तशद्दुद इन आवर सोसाइटी सैडली इज़ एक्सेप्टेड एज अ नॉर्म असांजी सोसाइटी में औरत सां तशद्दुद इज़ नॉट सीन एज एन ऑफेंस बट इहा घरेलू मसइलो लाइक मानी ख़राब थी वई पाणी न आहे पाणी जी मोटर ख़राबु आहे पाणी जी मोटर ख़राबु ऐं तशद्दुद सीन एज द सेम थिंग जेको घरेलू नंढो सो मसइलो आहे इट शुड नॉट बी द केस मर्दनि में त बिल्कुलु एक्सेप्टेबिलिटी आहे बट बिकॉज असां माइनि जो बि माइनि एट्यूड कयो हुयो आहे सिंस चाइल्डहुड कि मैन तव्हांजो प्रोटेक्टर आहे उहो तव्हांखे संभालींदो अगरि कोई चई छॾे त का ॻाल्हि कोन्हे असांखे मिसइंटरप्रेट कयो वियो आहे त असांजे रिलीजन में इट इज़ अलाउड टू हिट वुमेन इनजे करे ओवरऑल सोसाइटी में एक्सेप्टेबिलिटी फॉर डोमेस्टिक वायलेंस आहे बिकॉज इट इज़ नॉट सीन एज समथिंग रॉन्ग ऐं हमेशह त रहियो आहे बट वॉट हैपन्स इज़ दैट जॾहिं बि को केस ईंदो आहे जंहिंमें डोमेस्टिक वायलेंस इन्वॉल्व हूंदो आहे ऐं इहो सोशल मीडिया जे थ्रू प्रिंट एंड इलेक्ट्रॉनिक मीडिया जे थ्रू हाईलाइट थींदो आहे त पोइ तव्हांजी रिपोर्टिंग इमीडिएटली वधंदी आहे बिकॉज उन माई खे ॾिसी पंज मायूं ॿियूं रियलाइज़ कंदियूं त जीअं हिकिड़ी माई सां हेॾो ख़राबु इंसिडेंट थियो एॾी ज्यादती थी
ऐं हुनजे ॿारनि सां छा थींदो असां सां ईअं न थिए त जनरली आफ्टर वन इंसिडेंट ट्रेंड ऑफ रिपोर्टिंग वधंदो आहे. दैट इज़ वाई इन रीसेंट टाइम्स बिकॉज ऑफ 2 or 3 इंसिडेंट्स जेके ॾाढा ख़राब इंसिडेंट था इन जे करे क्राइम रिपोर्टिंग ऐं डोमेस्टिक वायलेंस रिपोर्टिंग वधी आहे. अच्छा अलीना, असां वटि हिकिड़ो ॿियो बि जेको ट्रेंड आहे त असांखे मतिलबु जेको अब्यूज़र आहे उहो ई मतिलबु औरत जो वरी अल्टीमेटली जेको आहे सो प्रोटेक्टर बि आहे ऐं उनजो जेको आहे सो मुआशी तौर ते उनजो सपोर्टर बि आहे ऐं औरत खे उन सां रहणो पवे थो. त असांखे कहिड़ी मतिलबु तरबियत ॾियणु खपे पंहिंजनि ऐं सम्झां थी समाज में ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी खां वधीक जेका आहे उहो फैमिली जेका हूंदी आहे उन में माउ पीउ खे तरबियत जी ज़रूरत हूंदी आहे ऐं धीअरुनि खे तरबियत जी ज़रूरत हूंदी आहे. त असां कहिड़ी तरबियत ॾियूं उन्हनि फैमिलीज़ खे त इन ट्रेंड खे ख़तमु कयो वञे त तव्हां अब्यूज़र सां गॾु रहो, छो जो छोकिरी खे फोर्स थो कयो वञे त उहा अब्यूज़र सां गॾु रहे. सभ खां अॻु में जेको असांखे करिणो पवंदो त असांखे पंहिंजी छोकिरियुनि खे ख़ुदि मुख़्तार करणु पवंदो. टेल देम कि योर वर्क तव्हांजो करियर इज़ इक्वली योर शुड बी इक्वली योर प्रायोरिटी. जीअं शादी करणु, ॿार पैदा करणु, घर लाइ शादी करणु, ॿार पैदा करणु प्राइम पर्पज़ ऑफ लाइफ न हुजे. प्राइम पर्पज़ इहो हुजे सेल्फ सस्टेनेंस. मूंखे ख़बर आहे आई कैन टेक केयर ऑफ माई सेल्फ. काफ़ी मायूं अब्यूज़र वटि वापसि ईंदियूं आहिनि. हिकिड़ो ट्रेंड इंसिडेंट आहे दैट हुनखे 10 years ऑफ मैरिज अब्यूज़ मल्टीपल टाइम वापसि हिन लाइ वेंदी त ॿारनि खे केरु पालींदो. शी वॉज एन MBA बिज़नेस डिग्री होल्डर, इज़ीली वुड हैव गॉटन अ जॉब. 4 ॿार पैदा करे हुनखे इहो ई हूंदो कि भई मुंहिंजा ॿार केरु पालींदो. प्राइमरी असांखे इहो मां पंहिंजी छोकिरियुनि खे ख़ुदि मुख़्तार करणु पवंदो सो दैट दे अर्न फाइनेंशियल इंडिपेंडेंस हुजे, सो दैट टुमॉरो थोरो इंसिडेंट थिए त पंहिंजे पेरनि ते बीह सघनि, पाण सर्वाइव करे सघनि. सेकेंडली इहो जेको कॉन्सेप्ट आहे न कि रुख़सत करण खां पोइ कि हाणे ॿिए घर मां तुंहिंजी मतिलबु बॉडी निकिरे, डोंट कम बैक, हिन घर जा रस्ता पंहिंजे लाइ, इहो नॉर्म ख़तमु थियणो घुरिजे. पेरेंट्स शुड सपोर्ट देयर गर्ल्स. पर हिन रिपोर्ट करण खां पोइ छोकिरियुनि खे हिकिड़ो फियर आहे त हस्बैंड आहे कढी छॾींदो, वरी केॾां ईंदासीं, ॿारनि जो छा थींदो, तालुकात ख़राबु थी वेंदा. हिकिड़ो दफ़ो जेको आहे सो हुनजे विच में जेकॾहिं तालुकात जे विच में इहो सभु अची वियो पुलिस खे रिपोर्ट करणु या सम्झो पुलिस विच में अची वई त पोइ शायदि उहे हस्बैंड वाइफ जेके आहिनि से पहिरीं वांगुरु बि लड़ी सघनि ऐं अञा वधीक जेको आहे सो तशदुद थिए. त उन जी शइ खे जेको आहे सो औरत कीअं जेको आहे सो हल करे, कहिड़ो हुनजो वठणु मौजूदु आहे? हिकिड़ो त असां वटि कुझु डिपार्टमेंट्स आहिनि जेके ऑल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन ते कमु कंदा आहिनि कि तव्हां कोर्ट्स में न वञो, तव्हां अची वेही मीडिएट करायो. इहो रोल सीरियसली प्ले कंदी आहे. असांजो कंप्लेंट सेल में कंप्लेंट थींदियूं आहिनि त जेको आर्बिट्रेटर हूंदो आहे असां कॾहिं हालींदा आहियूं, असां राइटिंग मां वठंदा आहियूं, which is may not have much legal significance but it has a significance in the mind of people. कि पुलिस वारनि खे मां लिखी ॾिनो आहे त अगरि मां हाणे पंहिंजे ज़ाल खे न मारे न त मुंहिंजे खिलाफ़ FIR दर्ज थींदी. ऐं डेफिनेटली अगरि माई लॉ जी मदद वठे थी त शायदि इन जा चांसिस बिल्कुलु हूंदा आहिनि कि उहो रिश्तो वापसि न रही सघे. बट I'd say इहो नेट ते हले थो that a divorced daughter is better than a dead daughter. I'd say also that an happy daughter is better than an unhappy daughter. तव्हांजी धीअ कंहिं घर में न ख़ुशि आहे त ज़िंदा त आहे, उहो डिवोर्स थी हुजे पर ज़िंदा त आहे. इफ यू सी अ डेड त व्हाट्स लेफ्ट. ऐं इहो यू हैव टू अंडरस्टैंड कॉमनली कि इहो ज़रूरी आहे जो असां इहे स्टेप्स वठूं. त विक्टिम ब्लेम जेका गेम आहे त तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो, तव्हां मतिलबु हर उहा छोकिरी जेका जंहिंजो मर्डर थो थी वञे, इवन जेका नूर मुक़दम आहे उनजे लाइ चयो वेंदो त उहा छो वई, ऐं जेका कुरतुलैन आहे उहा भला छो पंहिंजे मुड़ुस वटि वेठी हुई, उतां छोकिरी छो न निकिरी वई, ऐं उनखे ख़बर हुई त उन ते तशदुद थिए पियो. माना हू पंहिंजे मुड़ुस खां जेकॾहिं हुई आहे त हुनखे ख़बर हुई त हुन मुड़ुस वारे हू पंहिंजे मुड़ुस खे छॾे हली अचे हा न. अहिड़े तरीक़े सां हींअर जेको मीनारे पाकिस्तान जो जेको वाक़ियो थियो उन में छोकिरी खे मतिलबु जेको आहे सुठो हारी ठाहियो. त इहो सॼी जेका फिनोमिना आहे एज़ अ पुलिस ऑफिसर तव्हां इन खे कीअं था मतिलबु जेको आहे सो ॾिसो भई मां कहिड़ा जेके आहिनि से नतीजा कढी सघो था त इहा असांजी जेको आहे सो कहिड़े पासे खणी थी वञे, या इहो विक्टिम ब्लेमिंग छो आहे, इन जो सबबु छा आहे? इहो जनरल टेंडेंसी आहे असांजी सोसाइटी में कि अगरि का शइ ग़लति थी वई इट हैज़ टू बी अ वुमन. बिकॉज़ इन आवर सोसाइटी इहो आहे कि अगरि मार खाधी त पोइ आदमी पियो वञे, बहस पियो वञे, तॾहिं त छो सेम माण्हू छो वणंदो.
अगर नूर वही तो छो वही तो सगर तुम्हें सब मैरिड ही नहीं अगर फर्ज मीनार पाकिस्तान वही तो 500 मर्दन में छो वही इतने दिन में दाज में कॉन्स्टिट्यूशन के कहीं भी मर्द के या कहीं भी इंसान के कहीं भी औरत के बे इंसान के अंडर एनी सर्कमस्टांसेस हमें हंडी इजाजत ना है इट्स अ कॉग्निजेबल ऑफेंस सारे पाकिस्तान में कोड में लिखा है कहीं भी इंसान के बे के अंडर एनी सर्कमस्टांसेस even if you say we think that if it's a prostitute and someone who योग करता माया कहीं भी हालात से करे कोई काम करे थी even if she stands on the road and without her consent उनके इजाजत को नहीं हाथ लगानी मीनार पाकिस्तान में अपने नहीं circumstances but then there were 400 men and she was an only woman moral decline I think the lack of civic responsibility is so severe कि ऐसा बस we shift the guilt जैसा खबर टीमा ऐसा में मुझे गलती आहे निकले थी तो वो भी look for excuses के ना उन्हें निकलती वो निकली छो भरा हुआ ये जो करे it is important जैसा अपने छोटों के लिए उसे लें और आधे दिन आने भी ताकि लोग लोग पहले मीनार पाकिस्तान या पार्क्स में बना था हमारा छोटों के मना करे जिन्हें मुझे प्रॉपर्स के ज़्यादातर ऐसा छोटों के घर में कन्फाइन होती है इम्पोर्टेंट कैसा अपने छोटों के निकलने को उनके हाथ में लगाएं यहाँ का टेंडेंसी आके मर्द माई जो प्रोटेक्टर आ तो के तो ठीक आ वो अगर ताम के वो नोशन भी ताम करो था तो पूरा तो टाइम कॉज विद हस्बैंड मर्द अगर माई को प्रोटेक्ट तो करे तो छापा को प्रोटेक्ट करे इस प्रोटेक्टिंग हर फ्रॉम अदर मैन उनके बेन माइंड का तो खतरो कौन है अगर रात में चौथा छोकरी बाहर न बने तो वन देन अगेन उनके बेन मर्दन का खतरो है we need to realize that women here are not the problem even if man is the protector of women he is protecting her from other men he is not protecting her from other women यो क्वेश्चन के भी लेफ्ट टू डिबंक कि अगर ताम कोई आगे दे तो विक्टिम जेन्युइन शो नहीं तो भाई क्या खतरो है ये मर्द का खतरो है मतलब why are men not being schooled छोकरे के घर में छोटा लोग नन केयर प्रोटेक्टर सामने छापा प्रोटेक्शन जैसे ऐसा सोसाइटी में एजुकेशन अवेयरनेस या से रियलाइज ही नहीं तो माइंड के ना मर्दन के थोड़ा स्कूल का जरूरत था देन ओनली सिंपल वरी सा पुलिस जी रिस्पॉन्सिबिलिटीज दा अचू था तो जेको डोमेस्टिक वायलेंस है उन्हें में तो हलो जॾहिं डोमेस्टिक वायलेंस की तो वञे उन खां पोइ पुलिस जेको आहे उन जे मथां को बि एक्शन थी खणे पर अॼुकल्ह रोडनि ते रस्तनि ते असां ॾिसूं था त औरत सां मतिलबु चाहे उहा बुरके में हुजे चाहे उहा कवर्ड हुजे अनकवर्ड हुजे मतिलबु हुनखे कहिड़े क़िस्म जो लिबास पातल आहे पर उहो कंहिं तरीक़े सां महफ़ूज़ कोन्हे इवन नंढड़ी ॿारड़ी महफ़ूज़ कोन्हे हाणे इन सूरत हाल में पुलिस ज़ाहिरी ॻाल्हि आहे त रोडनि रस्तनि ते पंहिंजी ड्यूटी हूंदी आहे हुन जा जेके आहिनि से पेट्रोलिंग थींदी पई आहे पर उन जे बावजूद बि असां ॾिसूं था त इन क़िस्म जा एक्सीडेंट्स जेके आहिनि सा इंसिडेंट्स जेके वधंदा पिया वञनि त उते पुलिस त नाकाम पई नज़र अचे क्राइम जेको सो असांजी सोसाइटी में आई थिंक सिंस द बिगिनिंग ऑफ टाइम कॾहिं ॿ इंसान था कॾहिं ॿिए खे मारे छॾियो सिंस द बिगिनिंग क्राइम अगेंस्ट children and women, including sexual offences against children and women, have seen and declared मतलब बिल्कुल में बाधा हुआ पर बाधा रिपोर्टिंग में आया ये क्राइम क्यों हो रहा है सोशल मीडिया was instructed before the reporting has increased policing does its best for police and other laws to set in motion it is important के मानू forward है आई जेके इंसिडेंट्स था ॾिसंदो जेका असां त स्कूल वारनि इंसिडेंट ॾिठी भई हिकु त नेबर the party उनखे ट्रस्ट हो वो ट्रस्ट करण में अंकल चई वियो देयर अदर इंसिडेंट्स बि थी कॾहिं कंहिं चाचे कई आहे ज़्यादती कॾहिं कंहिं कई आहे त इहे इंडिविजुअल घरनि में ऑफेंसिस थियनि था त अनलेस या टेंडेंसी असांखे रिपोर्ट नथी थिए त असां हुन ते एक्शन हाउ कैन पुलिस सेट इन मोशन के असांखे ख़बर पए ठीकु आहे त पुलिस हैज़ असां स्ट्रेंथ आहे बट वी ऑलवेज डीलिंग विद शॉर्टेज ऑफ रिसोर्सिस जी तव्हांजी आबादी ॾाढी जल्दी वधे थी पर तव्हांजी फोर्स उन तरीक़े सां मल्टीप्लाई नथी थिए पुलिस टू पब्लिक रेशो पाकिस्तान में ॾाढो घणो आहे इन कराची आहे इफ आई एम नॉट रॉन्ग देयर इज वन policeman for 2 to 3,000 members so it's very difficult to police a society like that it can only happen with the landmark judgments and landmark action and reporting overall but the police is trying its best with the Karachi wala incident with Aurangzeb Maro case Shahnawaz was able to arrest the perpetrator within 72 hours
because it was reported. The tendency that the police report because we do our best. And you know that in that department, your notion of the qatl and rape वाला offences देखे हैं, ये priority देना है, energy देता है, investigation में we follow complete protocols देखे भी क्या है. So ये very cognizant of it and we do our best. अच्छा, पुलिस हींअर औरतुनि जे तहफ़ुज़ जे लाइ कहिड़ा प्रोग्राम शुरू कया आहिनि या उन्हनि खे सपोर्ट ॾियण जे लाइ कहिड़ा अहिड़ा जेके आहिनि से इदारा ठाहिया आहिनि जिते औरत अचे, मतिलबु हर डिस्ट्रिक्ट में हर तालुका लेवल ते तव्हां जेतिरो बि लोअर लेवल ते हलिया वञो त पुलिस उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि इदारनि जे थ्रू सपोर्ट करे ऐं हर औरत जिथे जंहिंजे मथां का बि जेका आहे असां सख़्ती थिए पई, चाहे डोमेस्टिक वायलेंस आहे या स्ट्रीट क्राइम में जेको आहे सो उनखे केरु तंग थो करे त उहा यकदमि जेको आहे सो पंहिंजो कॉन्टेक्ट जेको आहे उन्हनि इदारनि सां करे या उन्हनि जेको आहे सो फोरम से वञे जिथे उनखे कानूनी मदद मिली सघे. त छा पुलिस अहिड़ा कुझु स्टेप्स कया आहिनि? हर डिस्ट्रिक्ट में पर्टिकुलरली इन सिंध मतलब ॿुधाइण त देयर इज़ वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल जिते कंप्लीट स्टाफ औरतुनि जो हूंदो आहे. त जेके का बि विच इंक्लूड्स वर्क प्लेस harassment at home, domestic disputes, child disputes, जेके बि तव्हांजे फैमिली वुमेन रिलेटेड मैटर्स इन चाइल्ड प्रोटेक्शन सेंटर जेके कंप्लीट असांजो स्टाफ इज़ फीमेल. उहे मायूं कंप्लेंट ॿुधंदियूं आहिनि, उहे रिज़ॉल्व कराईंदियूं आहिनि, रेफर कंदियूं फॉर एक्शन. ॿियो त हैदराबाद में जंहिं डिस्ट्रिक्ट में देयर इज़ वुमेन पुलिस स्टेशन ऑल्सो एस्टैब्लिश जिते बि इट इज़ ओपन 24/7 हुतां जी SHO खां वठी हेड मॉडल ताईं सभु मायूं त उहे बि तव्हां वटि हूंदियूं आहिनि. फॉर वुमेन नॉट्स टू रिपोर्ट त उहे हिते वञी थी सघे. देन असां वटि वुमेन डेवलपमेंट वारनि जी तरफ़ां पर्टिकुलरली मैडम शैला ज़कीनस जी आज़ाद की देयर इज़ हेल्पलाइन पार्डन मी फॉर नॉट 1199 परहैप्स त उहा असां वटि हिकिड़ी हेल्पलाइन बि आहे जिते तव्हां कॉल करे वुमेन कैन रिपोर्ट. अच्छा, वुमेन रिलेटेड इशू सां हर वुमेन PS जे तवसुत सां हर थाने में हिकिड़ो ऑफिसर डिस्ट्रीब्यूट कयो वियो आहे और जेको सब इंस्पेक्टर लेवल चवंदो जेको वुमेन रिलेटेड इशूज़ खे इन कोर्ट्स प्रेज़ेंट कंदो. त इफ अ वुमेन वांट्स टू कम फॉरवर्ड वी हैव शेल्टर होम्स कोर्ट जी परमिशन सां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन से लाइसेंस असां कंदा आहियूं. देयर आर प्राइवेट शेल्टर होम्स जिन में NGOs पुलिस सां मिली कमु कंदियूं कि अगरि माई या चवण रहण जी जॻह न आहे सो वी कैन गिव हर होम टू स्टे अनलेस हूअ हुन जो कोर्ट जो डिस्पोजल नथो थिए. देयर शेल्टर होम्स इन कराची, देयर शेल्टर होम्स इन हैदराबाद. त देयर आर मेजर्स अवेलेबल. का लॉयर्स जो हिकिड़ो पैनल आहे जिन सां असां ॻाल्हाईंदा आहियूं जेके वुमेन एक्टिविस्ट आहिनि उहे असांखे लॉयर अरेंज करे ॾींदियूं इन केस अगर का माई जेको सो लीगल हेल्प थी चाहे तो वी ऑल्सो डूइंग दैट. रिसेंटली देयर वाज विक्टिम सपोर्ट प्रोग्राम जो इनिशिएशन थियो या SOP असांखे IG ऑफिस में आई बट हाणे हुन ते फॉर्मलाइजेशन हिन जा असां कोड ऑफ कंडक्ट ठाहिया, SOPs ठाहिया सो दैट वुमेन हूज़ अ विक्टिम हुनजी काउंसलिंग कई वञे. नीड टू राइज टू द कॉरिडोर्स ऑफ पावर वेयर दे कैन मेक डिसीजंस. अगरि मां हिते आहियां ऐं मूं वटि को जीअं मां ॿुधायो मुंहिंजी बाड़ी वारो केस जेको रिपोर्ट थियो वेयर द मदर वॉज नॉट विलिंग सो आई फोर्स्ड हर. हुन तव्हां कराइणु घुरिजे. इट्स इम्पॉर्टेंट कि सुभाणे कीअं ॿिए खे थो करे सघे एंड देयर रिपोर्ट्स दैट मतिलबु रिपोर्ट न थिया आहिनि पर असांखे लोकल न त जूं हरकतूं सही न लॻंदियूं असांखे. सो वी कैन सेव मोर गर्ल्स. तॾहिं बि मां आहियां हाणे देयर बी अदर गर्ल जेका शायदि सुभाणे आहे सर्वड एट ठट्टा. नाउ मे बी टुमोरो मैडम सुहाई वॉज assisting Sujawal, so now she's in West. The where women will rise to the corridors of power, तो वो अपने staff में भी awareness create करने की this is an issue. Tomorrow it's someone else's daughter, it can be Lana Khalid, it's yours tomorrow. Only when we will rise to the echelons of power and change things and change our status, then things will change. That's मुश्किल. ओके, वरा पुलिस में इस्लाहात जेके आहिनि उहे कीअं थियूं आणे सघजनि? छो पुलिस खे बि तमामु घणी इस्लाह जी ज़रूरत आहे. त कहिड़ियूं कहिड़ियूं इस्लाहात पुलिस में अचणु खपनि जंहिंसां असांजी पुलिस जी एफिशिएंसी वधी करे सघंदी आहे? Continuous trainings. We need to focus on continuous trainings and psychological empowerment even of police. We need to take care of their welfare. The Singapore जो मॉडल ॾिसो ब्यूरोक्रेसी में तो there is decline in bureaucracy का हुननि जो salaries at par to you give them better lifestyle, you give them opportunities, you listen to them. असांखे हुन colonial mindset मां निकिरणो पवंदो where we see juniors and others as someone we need to know that they all police officers
and then the psychological environment that we have to focus. Continuous training to police is a reflection of society. I'd say बिल्कुल ये है कि police needs reforms. The entire needs of it, but it's still a reflection of society. लॉकडाउन में भी सो कि चलना तो बहुत पुलिस आसान रखी है और लॉकडाउन की तरह डंडा की मने आसान है से 15 ने लॉकडाउन कला क्रिएट करके why do the people not listen to it in the first place? डंडा था अगर मानो तो ना पुलिस will exercise those and तो तरीका it's a reflection of society. अगर कोई दुकानदार है जो अपनी गाल से इशारे से मुझे बटना तो मानना का नंबर तो लोग ने इग्नोर करने का नहीं have to resort to it. तो ज़रूरी है कि only then we as a society we see and appreciate the efforts that police does rather than 24/7 reaction के लिए बिल्कुल and there are black sheeps. There are wrong actions that police does, there are right actions that police does, but we should not only focus on the wrong ones. So can we advertise completely? And it's important and psychologically, असा के मध्य काम करना पड़ता है उनकी well-being and welfare. पुलिस डिपार्टमेंट में कड़ा प्रेशर्स हुआ है जेके पुलिस डेली बेसिस पे देखो उसका बर्दाश्त कर लिया हर तरह सा होता है कदे कदे कंप्लेनेंट्स होता है दे कंप्लेनेंट्स से कि दे वांट टू रजिस्टर कंप्लेंट बट दे वांट के कोई लीगल कोर्स ऑफ एक्शन बहुत सारे तरीके हैं जो असा चाहिए था असा दिमाग में जो असा सोचे ऐसे लेंदे ॿियो अदर जेका असांजी सिविक सोसाइटी आहे उनजा प्रेशर्स हूंदा आहिनि sometimes due sometimes undue pressures that political भी definitely होता but at this level I have not been exposed to them. I'm not in a position to say the senior leadership के बारे में but I believe that I have not been exposed to them. Every time a political personality has talked to me they've been respectful. Much to my favor they've been very respectful and khan आराम से गाल बुद्धिया. It may be because they think I'm very young and वो गाल बुद्धि मैंने समझी है अगर मैं forward करूँ. Definitely not, but I have not been subjugated to those or not been exposed to those. The society तरफा every day there are different challenges, but that's where the fun is. More challenges and then more fun. सही. अच्छा जी पंजाब में फॉरेंसिक लैब हाउस में तो पूरी एशिया जी जेको आहे सो बि वॾी लैब पाकिस्तान में मौजूदु आहे ऐं दैट क्रेडिट गोज़ टू प्रीवियस गवर्नमेंट. छा अहिड़ी का मतलब एफर्ट जेका आहे सा सिंध पुलिस वरिती आहे त जीअं तव्हांजी पंहिंजी पुलिस जी जेका आहे सा फॉरेंसिक लैब हुजणु खपे त तव्हां जीअं पंहिंजी क्विक जेको आहे सो इन्वेस्टिगेशन्स जीअं करे सघो या अहिड़ो को कमु या तव्हांजी का अहिड़ी रिक्वेस्ट गवर्नमेंट वटि वई आहे जंहिंते गवर्नमेंट जेको आहे सो थिंक ओवर करे तव्हांखे अहिड़ी किस्म जी फैसिलिटी प्रोवाइड करे सघे. बिल्कुल देयर असां लैब्स एंड केमिकल लेबोरेटरी देयर इज अ DNA लेबोरेटरी इन जामशोरो जेको स्टेटस पंजाब में स्टेट ऑफ द आर्ट PFSA पंजाब फॉरेंसिक साइंस फिजिकल लेबोरेटरी इट्स स्टेट ऑफ द आर्ट. सिंध में a laboratory on that lines needs to be created. It's in the pipeline, it's in the works and senior leadership in the come bhi kare thi. Hopefully we will see that in the next sometime scientific laboratory of the same standards will also be made in Karachi, inshallah, which is a hub of Sindh. जैसे एस्टेब्लिश थे उन्हें का पहले तव्हांखे कहिड़ियूं जेके हमसे को प्रॉब्लम्स आहिनि जेके तव्हांखे फेस करणा पवंदा आहिनि. केमिकल लेबोरेटरी देयर इन कराची ऑपरेशनल असां वटि आहे बट जेको हुन जो सेटअप आहे इंफ्रास्ट्रक्चर आहे इट्स वेरी गुड. असां वटि बिल्कुलु देयर लेबोरेटरी देयर DNA लेबोरेटरी जेको बि टेस्ट आहे उहो तव्हांखे हिते थी मिली वेंदो एक्सेप्ट फॉर ऑडियो टेस्टिंग कुझु जेको सो डिजिटल टेस्टिंग आहे उहा लाहौर में थींदी आहे. फॉर दैट असांखे को अगर मोबाइल खोल रहा है उनजी फॉरेंसिक डिकोड सो समटाइम्स वी सेंड इट टू कराची मोस्ट ऑफ टाइम वी सेंड इट टू लाहौर. तो उन में वरी आयो खे वञिणो पवंदो आहे उते ॾियणो पवंदो आहे उहो रिसीव कराईंदो टेक्निकल ग्लिचेस हूंदा आहिनि देयर इज एक्सपेंडिचर इन्वॉल्वड ऐं इनिशियली तव्हां ख़बर आहे इट्स इनिशियली नॉट गिवन पुलिस इज नॉट इनिशियली एडवांस में फंड्स न मिलंदा आहिनि बिल्स नीड टू बी प्रोसेस ऑडिट थींदो पोइ मिलंदो त इहे ग्लिचेस हूंदा आहिनि बट देन अगेन स्लोली एंड ग्रेजुअली हुन ते कमु थिए थो. ऐं कराची में बि देयर आर सम इंस्टीट्यूशन्स वी टेक केयर फ्रॉम FIA अदर इंस्टीट्यूशन्स ताकि असांखे प्रोसेस कराइनि पोइ इहो थींदो जो असांजो पर्सनल इंडिविजुअल सेटअप थींदो विदाउट असां पाण ई हुनखे प्रोसेस कराए.
अच्छा अली ना औरत जिते मज़लूम आहिनि उते औरत बि हिकिड़ो किरदारु आहे मुआशरे जो ऐं सम्झा थी जिते औरत जे मथां ज़ुल्म थिए थो उते औरत बि करे किथे पाण तशदुद करे थी न जन ते ऐं ॾोहनि जो शिकार रहे थी त जॾहिं औरतूं पकड़ी थियूं वञनि या उनजी डेटा जॾहिं कलेक्ट थींदी आहे त तव्हां खे अंदाज़ो आहे त औरत जेका आहे वधीक कहिड़नि ॾोहनि में जेको आहे पकड़ी थी वञे या कहिड़नि ॾोहनि जो शिकार थी थिए छो त मुंहिंजो जेको सब डिवीजन आहे दैट इज़ सिटी त यूजली जेको मूं वटि ॾाढियूं कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि जेके हितां त मूंखे ट्रेडर्स ॿुधाईंदा आहिनि एसोसिएशन वारा त थेफ्ट चोरी में इहो असां वटि आहे की बुके में चादरनि में मायूं बाज़ार में अची पंहिंजा पर्स मोबाइल पैसा इवन मैन उहो चोरी करे ॾींदियूं सर्टन इंसिडेंट्स ऑफ वायलेंस बट देन अगेन उन जा रीज़न्स छा था बीहनि उहे हूंदा बट देयर ऑल्सो वायलेंस इंसिडेंट्स जंहिंमें मायूं बि कनि थियूं बट उहे असां वटि आहिनि सही पर घटि नॉट इन द सेम वे जेके वञनि थियूं बट यूजली जेके असां रिपोर्ट थींदा आहिनि दिस थेफ्ट मोस्टली जेको औरतुनि जो इंसिडेंट्स ऑफ थेफ्ट जंहिंमें उहो पाण खे मास्क करे बाज़ार में चोरी करे इहो ॾाढो प्रिवेलेंट ट्रेंड आहे जंहिंमें ॾाढियूं मायूं इंवॉल्व इहो थींदियूं बट देन अगेन नर्सिस हूंदियूं हॉस्पिटल्स में उहो हिकिड़ो कंप्लीट गैंग हूंदी आहे देयर ऑल्सो सम मेल मेंबर्स इंवॉल्व जेके ॿारनि खे अॻियां करे सेल कंदा आहिनि त उहो वरी हिकिड़ो ह्यूमन ट्रैफिकिंग जो अलॻि एलिमेंट अची थो वञे बट यूजली मायूं असां वटि थेफ्ट में ॾाढी इंवॉल्व हूंदियूं विच इज़ वेरी रिपोर्टेड ऑफेंस मुंहिंजे एटलीस्ट एरिया ऑफ जुरिसडिक्शन ऑनर किलिंग जो मसइलो जेको आहे सो असांजे सिंध में तमामु घणो वधंदो थो वञे डे टू डे मतिलबु जेकॾहिं का छोकिरी पंहिंजे पसंदि सां शादी थी करे या जेकॾहिं उनजो हस्बैंड जेको आहे उनखे पसंदि नथो करे त उनखे कंहिं बि तरीक़े सां पंहिंजे राह मां हटाइण जे लाइ ऑनर किलिंग जो शिकार करे थो छॾे छा हींअर उन ऑनर किलिंग जे लाइ अहिड़ियूं जेके सज़ाऊं मौजूदु आहिनि उहे उन्हनि मर्दनि खे ॾिनियूं पियूं वञनि जंहिंसां उन क्राइम खे जेको असां रोके सघूं पर फील ईअं थो थिए त ऑनर किलिंग वारो जेको मर्द आहे अञा बि उनखे जेको आहे सो हिकिड़ो प्रिविलेज मिलियल आहे हा हू मारींदो रहे ऐं कानून उनखे को मतिलबु जेका सज़ा कोन ॾींदो आहे लॉ में असांजो हिकिड़ो प्रोविजन हूंदो आहे ब्लड मनी जो कॉन्सेप्ट हूंदो आहे जो परपेट्रेटर हूंदो आहे जेको मारे थो त उहो ब्लड मनी ॾेई पाण खे ही गोज़ स्पॉट फ्री ऐं उहो पार्डन करे छॾंदा आहिनि माफ़ करे छॾंदा आहिनि असांजे लॉ में विच इज़ वेरी लेस टू पीपल सेक्शन 311 जंहिंमें राइट टू पार्डन गोज़ टू द स्टेट ओनली एंड स्टेट डज़ नॉट पार्डन देयर इज़ एन ऑफेंस अगर त ऑनर किलिंग थिए थी त हुनजो वली रिपोर्ट कंदो औरत जो वली इन एज पर लॉ बि हूंदो आहे असांजो पीउ भाउ मुड़ुस ऐं पोइ पुटु ठीकु आहे दिस आर ऑल्सो द रिलेशन्स जेके हुनखे ऑनर किलिंग या त इहे कंदा या त हुनजा ॿिया क्लोज़ रिलेटिव्स कंदा इन दैट केस अ केस कैन बी रजिस्टर्ड स्टेट जे बिहाफ ते हुन में अहिड़ा सेक्शन था करे सघनि की उहो ऑफेंस पार्डनेबल या हुन में ब्लड मनी ऑफर या कॉम्प्रोमाइज़ नंढो मार्जिन ख़तमु थी वेंदो आहे त देर आर केसिस रिपोर्टेड ऐं हिन ते कम बि थिए थो बट वी नो ऑफ द केसिस दैट मेक इट टू द लाइमलाइट very less surface to the limelight बाक़ी एक्शन थींदा आहिनि बिल्कुलु ऑनर किलिंग इज़ अ न्यूसेंस इन द सोसाइटी ऐं इहो बि उहो ई हिकिड़ो फज़ूल कॉन्सेप्ट आहे वेयर ऑनर इज़ एसोसिएटेड टू द एक्शन ऑफ वुमेन which should not be there but police is working on it and there are law provisions जेके हिनखे सज़ाऊं ॾियाराईंदा आहिनि सची ॻाल्हि आहे मूंखे त कॾहिं कॾहिं फील थींदो आहे त रियासत जेका आहे सा औरत खे विसारे छॾियो आहे ऐं औरत जे लाइ जेके कानून ठहियल आहिनि उन्हनि जो इस्तेमालु कोन थो थिए उन्हनि जे मथां जेको आहे सो अमल कोन थो थिए ऐं औरत जीअं जीअं कानून साज़ी थींदी पई वञे ऐं औरत जे मथां तशदुद जेको आहे वधंदो थो वञे हाणे असां हिकिड़ो तव्हांखां ॿियो था क्वेश्चन पुछूं त छा औरत बि पंहिंजे लाइ ठहियल कानूननि जो ग़लति इस्तेमालु कंदी आहे ऐं जेकॾहिं कंदी आहे त उहे कहिड़ा कानून आहिनि जंहिंजो औरत जेको आहे सो मिसयूज़ करे थी जंहिंजे करे औरत खे ख़ुदि जेको आहे सो नुक़सानु थो पहुचे अच्छा आई विल गो बैक टू द फर्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन में यू सेड कि जीअं कानून ठहंदो थो वञे औरत सां तशदुद वधंदो थो वञे जीअं कानून ठहंदो थो वञे औरत सां तशदुद जी रिपोर्टिंग वधंदी थी वञे अॻु में असां वटि को लॉ न हुओ जंहिंमें असां रिपोर्ट कयूं नाउ वी हैव अ लॉ ते रिपोर्टिंग थिए थी सो इट्स अ पॉजिटिव ट्रेंड असांजी परफॉर्मेंस पुलिस में वैल्यूएट थींदी आहे इहो की भई जिते FIR घणी थी थिए मतिलबु क्राइम वधे थो आई थिंक अदरवाइज आई थिंक जिते FIR रिपोर्ट घणी थी थिए FIR घणी रजिस्टर थी थिए मतिलबु माण्हुनि जो पुलिस ते एतिरो एतमाद आहे की थाणे अचनि था पंहिंजा ऑफेंसिव ॿुधाइण की न इहो थियो आहे ग़लति असां पुलिस खे रिपोर्ट कंदासीं सो रिपोर्टिंग अगरि वधे थी न त
नथा थियनि society. We know it is happening, but their reporting increases, so it's very positive कि हाणे माण्हू अची पंहिंजा मायूं बि थियूं ऐं ॿुधाइनि थियूं त असां मसइला आहिनि. So it's positive. ठीक आहे, laws ठहनि था reporting to be, this is the prime purpose of law making के reporting थिए. The offense वधनि नथा, offense report था थियनि, it is a step in the right direction. Second part of the question हो कि laws के मायूं misuse कनि थियूं त no. जेका there may be very minuscule incidents जेके कोई कोट करे कि भाई हिते हिते इहो, but there are odd ones out. Hundreds मां को हिकु ॿ इंसिडेंट चलो थींदा हुआ कि मायूं खे मिसयूज़ कंदियूं हुयूं, बट असांजे सोसाइटल नॉर्म जे अहिड़ा कोन्हनि त उनखे मिसयूज़ कनि. औरत पंहिंजे पॉज़िटिव शयुनि लाइ कानून जो इस्तेमालु करे था ऐं मिसयूज़ न थींदा आहिनि लॉस. बिल्कुलु लॉज आर इक्वल फॉर मैन एंड वुमेन. अगर औरत उनखे यूज़ करे थी त इट्स ओनली फेयर दैट दे डू बिकॉज दे आर इक्वली सिटीजन ऑफ द सोसाइटी एंड उन्हनि खे राइट आहे यूज़ करण जी. द कॉन्स्टिट्यूशन डज़ नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन मैन एंड वुमेन एंड सो शुड बी. सो कोई मिसयूज़ न कंदो आहे, बसि हर को लॉ खे यूज़ करे पंहिंजा क्राइम्स रिपोर्ट करे. न एक्चुअली मुंहिंजो मक़सदु इहो हो त औरत जे लाइ ठहियल, औरत जे फेवर में ठहियल जेके कानून आहिनि उहे ई कानून जेके औरत उन्हनि जो मिसयूज़ थी करे. जीअं औरत कंहिंजे मथां ग़लति इल्ज़ाम थी लॻाए त हिन मुंहिंजो जेको आहे सो रेप कयो आहे, हिन जेको आहे सो मूंखे ऑफेंस कयो आहे पंहिंजे वर्क प्लेस ते, त उहो मर्द जे मथां जॾहिं हिकिड़ो इल्ज़ाम थो लॻे, कूड़ो इल्ज़ाम जेकॾहिं औरत खणे थी, त छा उनजो नुक़सानु औरत खे पहुचंदो? बिल्कुलु पहुचंदो. अगरि तव्हां असां लॉ में हिकिड़ो सेक्शन आहे वेयर असांजो केस इज़ रिपोर्टेड विच टर्न्स आउट टू बी फॉल्स, त इहो वेस्टेज ऑफ गवर्नमेंट रिसोर्सिस एंड टाइम आहे. हिन ते जेको माण्हू जे रिपोर्ट कयो हुनखे सज़ा थी मिली सघे 3 खां 7 सालनि जी, ऐं उन्हनि ते देन उन्हनि जो हिकिड़ो नालो बि अची वेंदो कि फेक FIR करे थो त शायदि नेक्स्ट टाइम हुनजी FIR न वरितो वञे. बट फेक रिपोर्टिंग असांजी सोसाइटी में आहे त मां ॾिसंदी आहियां त वुमेन लेस सोचींदा आहिनि, बट इहो बिल्कुलु थींदो हूंदो रिपोर्ट थींदा आहिनि. बट अगरि का माई अहिड़ो मिसयूज़ थी करे लॉ जो त उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन वरितो वेंदो आहे एंड देन उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको असां कंदा फेक कंप्लेंट जे अंदरि उन्हनि जो अल्टीमेटली फ़ाइदो मर्द खे ई मिलंदो आहे. मर्द खे मिलंदो आहे. इहो ई त ओवरऑल इहो ट्रेंड वरी थींदो आहे त फेक रिपोर्टिंग आहे. लेकिन अगरि का माई करे थी अहिड़ी हरकत त लॉ में प्रोविजन अचे हुनखे सज़ा मिलंदी हुनजी बिकॉज ऑफ वेस्टेज ऑफ गवर्नमेंट टाइम एंड रिसोर्स. अच्छा, तव्हां जॾहिं कंहिं बि औरत ते तशद्दुद जी तहक़ीक़ कंदा आहियो त तव्हांजा कहिड़ा प्रोसीजर्स हूंदा आहिनि, SOPs छा हूंदा आहिनि? कंहिंजो मर्डर थी वियो या कंहिंजो रेप थियो त तव्हां उन्हनि कहिड़नि प्रोसीजर्स खे SOPs खे फॉलो कंदा आहियो? For every offense there are different SOPs. Like if there is domestic violence and अगर माई pursue करे तो she says to mediation न करनी है, which is her call and she says not to, then we will proceed. कि ऐसा छा कंदा से असां वञी उनजो मेडिकल एग्जामिनेशन कराईंदासीं. गिव मेडिकल लेटर, मेडिकल एग्जामिनेशन थींदो, उनमें हर ब्रूज़ेस और मार्क्स ते विल बी पिक्चर्ड, दे विल बी टेकन. उनखे असां PPC में कंदासीं त कहिड़ो वेदर द बोन इज़ ब्रोकन, वेदर फ्लैश इज़ कट, उनजा सेक्शंस लगंदा, FIR थींदी एंड देन उन मेडिकल रिपोर्ट जी बेसिस ते केस अॻियां वधंदो. इफ देयर इज़ रेप इन्वॉल्व त विदिन 48 आवर्स असांखे हुनजो मेडिकल लीगल एग्जामिनेशन कराइणो हूंदो. ब्लड सैंपल्स, असांजा स्पर्म सैंपल्स, हुनजे नहनि में अगरि कोई आहे हुनजी स्किन एंड एवरी अदर प्रोसीजर, मेडिकल एग्जामिनेशन असांखे एविडेंस मिली वेंदो एंड FIR अंडर 376 इज़ इमीडिएटली लॉन्च्ड. अगर मर्डर आहे त मर्डर में असां विल फर्स्ट सी द प्लेस ऑफ ऑफेंस, परपेट्रेटर. प्राइम कोशिशि हूंदी आहे कि अगरि आहे त असां माण्हू खे अरेस्ट कयूं जंहिंजे ख़िलाफ़ु FIR थी आहे एंड देन जेके बि असांजा प्राइमरी मर्डर प्रोटोकॉल्स, एविडेंस कलेक्शन, फोरेंसिक, बॉडी जो पोस्टमार्टम, सॼियूं शयूं असां कराईंदा आहियूं एज़ पर मेरिट ऑल द टाइम, ऐं इहे ई शयूं फॉलो थी वेंदियूं आहिनि. अच्छा, जेकॾहिं को क्राइम सीन खे तब्दील करण जी कोशिशि करे थो त छा पुलिस उनखे अंडरस्टैंड करे वठंदी आहे या उनजी ख़बर पइजी वेंदी आहे? जेकॾहिं ख़बर पवंदी आहे त पुलिस खे कीअं ख़बर पवंदी आहे? इन जे बारे में थोरो असांजे रीडर्स खे ॿुधाए छॾियो. क्राइम जेको सीन आहे उनखे नंबर 1 सील कयो वेंदो आहे एंड नो बडी एक्सेप्ट फॉर द फोरेंसिक टीम इज़ अलाउड एक्सेस क्राइम सीन यूनिट खां अलावा. जेकॾहिं पुलिस पहुचे ई नथी, उन खां पहिरीं उनखे चेंज कयो वञे. अगर चेंज कयो वञे थो त देयर ऑलवेज एविडेंस, बिकॉज असांखे ऑफेंस में ॿुधायो वेंदो आहे त द बिगेस्ट एविडेंस इज़ द बॉडी इटसेल्फ. अगरि उहो ॿुधाइनि था त शी वॉज माई मारे करे उनजी बॉडी खे हैंग करे छॾियो आहे एंड देन देयर आर बॉडी ते मार्क्स के यूनियन थियो आहे.
सीन टेल्स फॉर इटसेल्फ पको आहे भित कची आहे ऐं चवनि था त मतिलबु हेतिरी हैवी माई खां हैंग थी वई सो वी वुड नो कि इहो नथो थी सघे त देर ऑलवेज जेके सम ऑफ द थिंग्स आई वुड नॉट वांट टू इंक्लूड बट देर ऑलवेज कैचेस जेके असांखे पढ़ाया बि वेंदा आहिनि हाउ टू डिटेक्ट क्राइम्स असां हुन ते कमु कंदा आहियूं इट्स ऑलवेज डिटेक्टेबल इफ अ क्राइम सीन इज ऑल्टर्ड ऐं इन जी सज़ाए कानून में इट्स इक्वल टू द कंसीलमेंट ऑफ एविडेंस ऐं इन जी सज़ाए असांजे कानून में बि हूंदी आहे पर ॾिसो न नायला जो केस थियो जेका यूनिवर्सिटी हॉस्टल में पंहिंजे पाण खे चवनि था त कयो अॼु बि ताईं हुनजो केस जेको आहे उहो मंज़र आम ते न अची सघियो आहे उनजा जेके रिज़ल्ट न अची सघिया आहिनि पुलिस में केस खे जेको आहे सो एक्सपोज़ कोन करे सघी आहे त हुनजो असुलु जेको आहे सो मर्डर थिए थो हालांकि अंदरां खां हुनजो दरवाज़ो बंदि हो पर स्टिल जेको आहे क्राइम सीन जे मुताबिक़ कीअं थो चयो वञे त शी डिड नॉट हैंग herself. In a case, I am not aware of the investigation of this case, so I would not like to say anything to show you. But I am pretty sure that the officers are working on the case and they come down now. Because I know legal procedure है, उनमें it may be time taking, लेकिन results definitely मिला है. Cases you would see कि 15 साल का कौन के result मिला है. But it's easily detectable. So far I remember today I was reading this case. I was a layman. मुझे लगी तो जो माल में पढ़े तो the actual culprit was found. They were able to identify the person. But again, Chatu, I am not really sure. Only the investigation of second. अच्छा वाला लास्ट मुझे तव्हां खां क्वेश्चन है त FIR जेका दर्ज कराई थी वञे उनखे दर्ज कराइण जो तरीक़ो कहिड़ो हुजणु खपे माण्हू खे ख़बर हुजणु खपे त असां कहिड़ी शिक जेका आहे उहा उनजे मुताबिक़ दर्ज करायूं ऐं जेकॾहिं पुलिस उहे शिकूं न पई विझे त FIR जेका आहे उहा इनफेक्टिव थी वेंदी हली त उनखे कीअं ख़बर पवणु खपे छा FIR दर्ज कराइण खां पोइ पेरेंट्स खे या जेको आहे सो जेको फरियादी आहे उनखे FIR वरी ॿुधाई वेंदी आहे त जेको आहे सो कीअं दर्ज थी आहे छो जो FIR में असांखे जेका घणी ॻाल्हि ख़बर पवे थी त पुलिस घणी गड़बड़ करे छॾींदी आहे ऐं कॾहिं कॾहिं जेको फरियादी हूंदो आहे जेको वीचारो विक्टिम हूंदो आहे उनखे फेवर मिलण जे बजाए जेको लोहारी पार्टी हूंदी आहे उनखे फेवर ॾिनो वेंदो आहे ऐं ॿिन्ही पार्टी जे विच में सुलह करायो वेंदो आहे पुलिस विच में जेको आहे सो बेनिफिट खणंदी आहे त हिकिड़ी सही ऐं सुठी FIR जेका आहे उहा कीअं थी दर्ज थी सघे हिकिड़ी सही ऐं सुठी FIR इज़ दैट जेका एक्चुअल इंसिडेंट खे रिपोर्ट करे उन में को वधा कंप्लेन जी तरफ़ां न हुजे कि मूंखे 5 माण्हू अची मारिया जेके हुते हुजनि ई न 2 माण्हू हुजनि सो एक्चुअल जेका इंसिडेंट्स में शॉर्ट ब्रीफ and actual FIR stating reality the based FIR is the best FIR. Secondly, FIR to 4 copies and you हिकिड़ी तव्हांजी मजिस्ट्रेट खे ईंदी आहे हिकिड़ी कंप्लेनेंट खे पाण खे ॾिनी वेंदी आहे FIR जे रजिस्टर थींदी आहे त हिकु कंप्लेनेंट जी सिग्नेचर हूंदी आहे कंप्लेनेंट खे FIR इज़ रेड ऐं FIR जे एंड में लिखियो वेंदो आहे त इहा FIR फरियादी खे पढ़ी ॿुधाई वई जंहिं हिन सां एग्री कंदे चयो कि बिल्कुलु इहो ई मूंसां ॾोह थियो आहे ऐं उन खां पोइ हेठि सही कई सो अनलेस अगर the complainant does not agree with the contents of the FIR, complainant always has the margin to not sign it. I will not sign it. वो FIR को उनजी मतलब वो बैकफायर करने के पर हिकिड़ो जेको वीचारो माण्हू आहे ॻोठाणो आहे उनखे न कानूनी शिकुनि जी ख़बर आहे न उनखे कोर्ट्स जी ख़बर आहे न उनखे जेको आहे सो ख़बर आहे त मुंहिंजी FIR में जेको आहे सो कहिड़ी ॿोली जेका इस्तेमालु थी आहे जंहिंसां अॻियां हली मुंहिंजो केस जेको आहे कमज़ोर पियो थिए उहे सभई शयूं जेके आहिनि से आउं सम्झां थी इते पुलिस ऐं आवाम जे विच में वॾी जेका आहे सा हिकिड़ी वेड़ महसूसु आउं कयां थी समाज में ऐं उनखे असां चऊं था त असांजे आवाम ताईं इन ॻाल्हि जी इंफॉर्मेशन पहुचे त जीअं आवाम जीअं इन तव्हांजे जवाब मां वधि खां वधि जेको आहे उहो फ़ाइदो हासिलु करे सघे जेके बि ऑफेंसिस रिपोर्ट थियनि था जेको लेमैन आहे उनखे इहो ॿुधाए छॾियां त जेका एक्चुअल शइ तव्हां ॿुधाइणु चाहियो मेक श्योर कि FIR में उहा ई लिखी वई आहे जेका शइ तव्हां नरेट कयो एंड देन एवरी इंडिविजुअल हैज़ द राइट कि उनखे FIR पढ़ी ॿुधाई वञे अगरि को लॉ ऑफिसर जेको अॻियां वेठो आहे उहो चए थो त न FIR तव्हांखे पढ़ी नथा ॿुधायूं अनपढ़ आहे उनखे चओ मूंखे पढ़ी ॿुधाए लिखियो छा आहे जेसि ताईं FIR पढ़ी नथी ॿुधाई वञे एंड अनलेस ही एग्रीज़ विथ वॉट इज़ रिटन त उनखां पोइ साइन कनि इट इज़ इम्पॉर्टेंट छो त जेसि ताईं फरियादी साइन नथो करे त FIR जी वैलिडिटी कोई कोन्हे वी डोंट हैव अ कंप्लेनेंट त FIR एक्चुअल इवेंट्स ते करायो FIR जी कॉपी तव्हांखे मिलंदी जेको एज़ पर राइट एंड लॉ तव्हांखे मिलंदी FIR ते साइन करण खां अॻु में जेको बि FIR दर्ज करे थो उनखे चओ मूंखे पढ़ी ॿुधाए थो लिखियो चाहे
अगरि तव्हां पाण पढ़ी नथा सघो त पाण सां गॾु को हिकिड़ो माण्हू वठी वञो जेको हुनखे पढ़ी तव्हांखे ॿुधाए सघे, जेको तव्हां सां गॾु हुजे, बिकॉज यू नेवर नो अगरि तव्हां अनएजुकेटेड आहे त अॻिलो माण्हू कुझु बि पढ़ी ॿुधाए त ख़बर ई कोन्हे छा लिखियलु आहे, त इट विल बैकफायर। इहे 3-4 शयूं करण सां आई होप कि अवाम खे फ़ाइदो थींदो एंड देन राइट FIR कैन बी रजिस्टर्ड। अच्छा, थैंक यू सो मच। अरीना, हिकिड़ो लास्ट में आउं चाहींदसि त तव्हां असांजी उन्हनि ख़वातीन खे हिकिड़ो मैसेज ॾियो जेके डोमेस्टिक वायलेंस खे फेस थियूं कनि ऐं उन्हनि खे ॿुधायो त हू जेको आहे सो उनखे फेस करण जे बजाय रिपोर्ट कनि। जीअं मां शुरू जे इंटरव्यू में चयो हो त डाइवोर्स डॉटर इज़ बेटर देन अ डेड डॉटर। आई ऑल्सो से कैन एन अनहैप्पी डॉटर इज़ ऑल्सो बेटर देन अ डॉटर जेका कंहिं ॿिए जे घर में आहे। त तव्हां प्लीज़ कम फॉरवर्ड, तव्हां एटलीस्ट नॉट फॉर योर सेल्फ, टेक केयर ऑफ योर चिल्ड्रन एंड वाई नॉट फॉर योर सेल्फ इवन। नो वुमेन कंहिंखे बि राइट कोन्हे कि तव्हांखे सब्जुगेट करे वायलेंस जो। ओनली वंस यू रिपोर्ट त देर आर इंस्टीट्यूशंस, देर आर पीपल, there are NGOs, there are women activists, there are female police officers, there are female police officers like myself who are there to help you, but for them you will have to come to us. Once तव्हां सिस्टम ते थोरो भरोसो रखी अॻियां अचो, रिपोर्टिंग कंदव त सिस्टम्स विल इम्प्रूव, रिपोर्टिंग कंदव त हिकिड़ो सिस्टम ऑपरेशनल थींदो ऐं हुनखे बहितर कयो वेंदो। अनलेस हिकिड़ो सिस्टम इस्तेमालु ई नथो थिए त हुनजी बहितरी जो कोई नीड न ॾिसंदो, कि हुनजो यूज़ ई न आहे। वंस इट इज़ बीइंग यूज़्ड देन इट विल बी इम्प्रूव्ड। सो इट इज़ अप टू अस कि असां हुनखे रिपोर्ट करे यूज़ करे इम्प्रूव करायूं एंड ओनली वी विमेन टुगेदर कैन डू इट। फॉर दैट असां सभिनीनि खे पंहिंजो रोल प्ले करिणो पवंदो, भले एज अ पुलिस ऑफिसर मूंखे या एज अ कंप्लेनेंट तव्हांखे रिपोर्ट करे। थैंक यू सो मच। थैंक यू अरीना, तव्हां तमामु जेके आहिनि असांखे काराइतियूं, जेके आहिनि से ॻाल्हियूं ॿुधायूं, इनसाइट ॾिनो पुलिस जे बारे में ऐं पुलिस जे मथां जेका स्टिग्मा लॻल आहे उन जे बारे में बि असां तव्हां सां ॻाल्हायो ऐं पुलिस जे अंदरि जेके आहिनि से कीअं इस्लाहात थी सघनि थियूं ऐं पुलिस ते कीअं इंसानु जेको असांजो मुआशिरो आहे भरोसो करे सघे थो। उमेदु आहे त तव्हांजे हिन इंटरव्यू में असांजा जेके बि ॿुधंदड़ आहिनि, पढ़ंदड़ आहिनि ऐं समाज में रहंदड़ हर आम माण्हू जेको पढ़ियलु आहे या नाहे पढ़ियलु, इवन यूट्यूब ते उहो तव्हांजो इंटरव्यू ॿुधी इन मां इलाही कुझु आउं सुञादी त हासिलु करण जी कोशिशि कंदो। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। थैंक यू।